जोर सा सुभान अल्लाह चओ। ये न जोर सा सुभान अल्लाह चओ। हजरत मखदूम सरवर नू हालन में हुन जी मज़ार आ। मुझा दोस्तों तमाम वॾो कामिल अकमल बुजुर्ग थी गुजरियो आ। तारीख़ पढ़ो। अब्दुर्रहीम जी गाल ते बता तवां त एतबार कंदो पर हो थोड़ू कोन एतबार कंदा। उनके जो त तहां सभिनी मौलवियुनि जो वॾो मौलवी मेर शरीफ असां चऊं जेकॾहिं मशहूरी शरीफ त कावड़ पवनि, असां चऊं कंबर शरीफ त कावड़ जो पवनि, असां चऊं सेवण शरीफ त कावड़ जो पवनि, असां चऊं दरगाह शरीफ त कावड़ जो पवनि, असां चऊं रहमतपुर शरीफ त कावड़ जो पवनि, असां चऊं गंबट शरीफ त कावड़ जो पवनि, असां चऊं राणीपुर शरीफ त कावड़ जो पवनि। हिन जूं ॿेरियूं बि शरीफ मुझा दोस्तों अजीजो भावरो अवां जो फैसलो मां तव्हां खां वठण चाहियां थो। अड़े जे तव्हां जी ॿेर शरीफ थी सघे थी त असांजा दरगाह बि शरीफ थी सघनि था। तव्हां जेकॾहिं ॿेर खे शरीफ चओ था असांखे एतिराज़ कोन्हे, भली चओ, तव्हां जी मर्ज़ी आहे, भली चओ, पर पोइ ॿियनि जे मथां बि थोरो दिलि वॾी कयो, कुशादी दिलि कयो। इन जो ॿेर शरीफ वारो जेको मौलवी हो न, हाणे वीचारो जहान छॾे वियो आहे, उन जो उस्ताद हो मौलवी गुलाम मुस्तफा कासमी। मौलवी गुलाम मुस्तफा कासमी जंहिंजो हैदराबाद में शाह वलीउल्लाह एकेडमी जो चेयरमैन हो ऐं देवबंद मां पढ़ी आयो हो। मां सां गॾु रहियो आहे, मां हुन सां गॾु रहियो आहियां। उनजे खानदान वारनि हिकिड़ो किताब छपरायो आहे जंहिंजो नालो आहे मकालाते कासमिया। गुलाम मुस्तफा कासमी जा मकाला उन्हीं में लिखे थो पियो गुलाम मुस्तफा कासमी त मखदूम सरवर नूह जे ॼमण खां पोइ 3 ॾिहाड़े हाला जे शहर में बांग आई। मुअज़्ज़िन जो मन बांग ख़त्म कई त मखदूम सरवर नूह अम्बड़ जे झोली में कलमो पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। 3 ॾींहं ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अञा सुभान अल्लाह था चओ। ॼमण सां चओ सुभान अल्लाह। हे मुंहिंजे नबी करीम जे गुलामनि जो गुलाम आहे। ऐं मुल्तान वारो बुजुर्ग चओ सुभान अल्लाह। हज़रत शाह रुकनुद्दीन चओ सुभान अल्लाह। रुकने आलम मुझा दोस्तों अजीजों जो किताब मौजूद आहे, मिले पियो। उनजी अम्मा जो नालो हो अम्बड़ बीबी रास्ती। उहा बुजुर्गानी चवंदी हुई, लिखियो पियो आहे किताबनि में, आलमन लिखियो आहे त जंहिंमहिल हज़रत शाह रुकनुद्दीन मुंहिंजे पेट में हा, अञा ॼावा कोन हा, मुल्तान शहर में बांग ईंदी, मुंहिंजो पुटु मुंहिंजे पेट में कलमो पढ़ंदो हो, मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधंदी हुयसि। ज़ोर सां हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह था चओ। अञा ॿियो सुभान अल्लाह ॿीहर बि चओ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जॾहिं जवान थिया त जवान थियण वारे टाइम ते पाण फरमाइनि पिया त मां जॾहिं ॼाओसि त मुंहिंजे घर में, अम्बड़ जे घर में हे बिजलियूं कोन हो, ॾीओ हो। दाईअ नाड़े जे वढण जे लाइ छुरी हथ पे कई त छुरी किथे आहे, नाड़ो वढियऊं पर ऊंदाई में न पई हथ अचे। हिते ॻोल्हियूं आख़िरकार छुरी लधी या कैची लधी, नाड़ो वढियऊं, नाड़ो वढी धागो ॿधऊं। मखदूम साहब रहमतुल्लाह जॾहिं वॾा थिया त मतलब पाण फरमाइण लॻा त मूंखे उन टाइम ते ख़्यालु थियो, ॿुधायां त छुरी गुंदीअ जे मथां पई अथव। छुरी किथे पई आहे? गुंदीअ जे मथां पई आहे। साईं पोइ ॿुधाए हा कि मां अदब कयो ईसा अलैहिस्सलाम जो। ईसा बि अम्बड़ जे झोली में ॻाल्हायो, मां बि ॻाल्हायां त बेअदबी थी पवे हा, पर मां ईसा अलैहिस्सलाम जो एहतराम करे ॻाल्हायो कोन त नसिया हथ छुरी गुंदीअ जे मथां पई अथव। सभई चओ सुभान अल्लाह। इहा सुभान अल्लाह रखण वारा कम जी न आहे। पीरान पीर खे मञींदा हो, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। रमज़ान जे महीने में ॼमे
अम्मा बिस्मिल्लाह करे सीने सा लगाए खीर पियारे गौसल आज़म जिलानी खीर न तो पिए सजो ॾींहुं गुज़री वियो परेशान थी विया शाम थी मौलवी बाग ॾिनी अब्दुल कादर जिलानी खीर पीअण शुरू करे ॾिनो दस्तगीर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिननि जे लेखे माण्हुनि जे लेखे त शायदि इत्तफ़ाक़ी आहे वरी ॿियो ॾहाड़ो थियो रात जो खीर पीए ॾींहं जो पीए ई कोन वरी टियों ॾहाड़ो थियो रात जो खीर पीए ॾींहं जो पीए कोन तव्हां त सॼो रमज़ान रोज़े सां चओ सुभान अल्लाह आख़िरी तारीख़ ते इख़्तिलाफ़ थी पियो हिकिड़ा था चवनि 29 आहे रोज़ो रखो सुभाणे न ॿिए ॾहाड़े ईद कंदासीं ॿिया वरी शौक़ीन पुट न बाबा 3 आहे सुबुह ईद आहे ऐं तकड़ उहे कंदा अथव जेके रोज़ो रखनि ई कोन ईदगाह में वरी सभिनी खां अव्वल पहिरीं सिफ़ में अजर कपाए अची वेहंदा मुलाउं थे खुतबो पढ़ाए मुलान मां तकड़ा सभिनि खां ए जन 12 महीना रोज़ा रखिया तर उहे चरा देर सां पिया हे सभिनि खां अॻे हलिया आख़िरी तारीख़ ते जमल इख़्तिलाफ़ थी पियो त उन इख़्तिलाफ़ वारे टाइम ते मुफ्ती साहब ॾे विया जेको मुफ्ती हो साईं तूं फतवा ॾे आलिमा रोज़ो रखिजे या ईद कजे उन मुफ्ती साहब फरमायो हज़रत अबू सालिह मूसा जंगी दोस्त खुदा जो जेको पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो बाबो आ उन्हीअ जे घर का जीजा माई मोकिलियो जेका बीबी साहिबा खां पुछी अचे त जेकॾहिं सुबुह सां अब्दुल कादर जिलानी अम्मा जो खीर पीतो आहे त ईद कंदासीं खीर न पीतो आ त पोइ सुभाणे रोज़ो बि रखंदासीं दुनिया ॾिठो ऐं पूरे बगदाद में मशहूर थी वियो इहा ॻाल्हि मशहूर थी वई त सादातन में हिकिड़ो ॿारड़ो ॼाओ आहे जेको ॾींहं जो रोज़ो रखंदो आहे अवां जे सिंध जो सरताजुल औलिया क़ादरी सिलसिले जो अॻवान हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणे नारा ॿिया बि हया अथव इहो बि भला ज़ोर सां हणो ज़ोर सां नारो हणो सुभान अल्लाह उन्हनि जे लाइ बि मशहूर आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाण जीअं जो ॼमनि था खीर नथा पीअनि संदन वालिद साहब हज़रत पीर साईं मोहम्मद बका पंहिंजे तरीक़त जे उस्ताद हज़रत मखदूम इस्माइल वटि पिरियाले 8 कोह पंधु करे विया साईं पुटड़ो ॼाओ आहे खीर नथो पीए तावीज़ लिखी ॾे को सको करे ॾे हज़रत मखदूम साहब अखियुनि वारो आहे हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो मियां मोहम्मद बका तुंहिंजे पुट खे नज़र कान्हे तुंहिंजे पुट खे जिन भूत जो सायो कोन्हे वापसि वञो सिज लथे जी मौलवी बाग ॾींदो मोहम्मद राशिद पाण ई खीर पीअंदो सही छा सबब आहे चई हुन अल्लाह जे वलीअ ॼमण सां ई रोज़े जी नियत करे छॾी आहे ऐं वाकई इन्ही जे करे पाण ज़े ज़ंजीर सां रोज़े धणी चओ सुभान अल्लाह रो रे वाव ज़े ज़ंजीर रोज़ो माना रोज़ो रखण रोज़े धणी इन्ही जे करे सॼो वेंदो आहे जो ॼमण सां ई उनखे अल्लाह तबारक व तआला इहा बसारत नसीब फरमाई बसीरत नसीब फरमाई जो उन्हनि खे ख़बर आहे त हे रमज़ान जो महीनो आहे अड़े मां केतिरनि वलीअनि जा नाला खणा जेके मुस्तफ़ा जे उम्मत जा वली ॼमण सां हुनखे रमज़ान जी बि ख़बर आहे ईमान जी बि ख़बर आहे आज़ान जी ख़बर आहे हाणे लाड़काणे वारा तव्हां ॿुधा त रसूलुल्लाह खे ख़बर आहे या न आहे सुभान अल्लाह जोर सां चओ न लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह जोर सां लब्बैक लब्बैक
या रसूल अल्लाह, जोर सा जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह। वाह वाह, इन नारे के खुदा केतरी मक़बूलियत ॾिनी जो पाकिस्तान जे गली गली में लब्बैक या रसूल अल्लाह जो। हाओ हाओ जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मुझा भा मुझा अज़ीज़ जंहिं इएं चयो आहे न त 40 साल नबी खे न क़ुरान जी ख़बर, न ईमान जी ख़बर, न इस्लाम जी ख़बर, उहो पाण ईमान इस्लाम ऐं क़ुरान खां अंधो आहे। मुस्तफ़ा जे अमड़ जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए पोइ मां आयत ॾे हलां, अञा मां ॻाल्हि रहिजी वई आहे ऐं उहा बि पूरी कयां त पोइ तव्हांजो ईमान वधीक मज़बूत थी पवे। ॿुधंदव न भला? चङो हथ मथे खणो जेके थकिजी पिया हो। किताबनि में लिखियल हो त साईं खे ताइफ़ खणी वई। काॾे न हाणे 2-2.5-3 महीना थींदा अल्लाह मूंखे उमरो नसीब कयो। उते हिकिड़ो हाफ़िज़ साहब रहंदो आहे, दरगाह भरजू शरीफ़ वारनि जो मुरीद आहे। मूंखे चइजे मुफ्ती साहब तव्हांखे टाइम हुजे त गाॾी ते मां खणी हेॾी तव्हांखे दाई हलीमा जो घर ॾेखारे अचां। चयोमांसि मूंखे ॿियो छा खपे, मूंसां मुंहिंजो पुटु बि गॾु हो ऐं ॿिया मुंहिंजा साथी हा। हो पंहिंजी गाॾी ते असां खणी ताइफ़ शहर में वियासीं। उन ताइफ़ जी बि कईसीं। उते हज़रत नबी पाक सॻे सौट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास जे नाले सां ख़ूबसूरत मस्जिद ठहियल आहे। मुंहिंजो बाबा हिकिड़े ताइफ़ आहे, हिते हलीमा जो घर हुजे न सही, हिन खां अञा ॿाहिरि आहे, पर चूंकि जबलनि जे करे ताइफ़ जो नालो वरितो वेंदो आहे त हज़रत हलीमा ताइफ़ वठी वई हुई, पर ताइफ़ खे अल्लाह इज़त बख़्शी आहे। पर हलीमा जो घर अञा हितां 50-60 किलोमीटर अॻिते आहे। रोड ठहियल आहे। असां उते वियासीं। जंहिं जाइ ते हज़रत हलीमा जो घर हो टकरी आहे, जबल आहे, उन जी चोटी टुटल आहे। ये बाक़ायदे जे मैदान ठहियल हुजे ऐं उन खां हेठि वरी वॾा जबल आहिनि ऐं विच ते हिकिड़ी वॾी वादी आहे। जंहिं वादीअ में मुंहिंजो मुस्तफ़ा भाई हलीमा जे पेरनि सां गॾु बकरियूं चारींदा हुआ। अवां यकीन कयो गर्मी थी वई, न पहुचा कोटिया खां वधीक थधि हुजे। जब हुते पहुतासीं त मूंखे ॻाल्हि यादि अची केड़ी महेसर जी। चओ सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। छा ॿुधायां मौजज़ा मिठड़े मोहम्मद मीर जा। ज़ोर सां सुभान अल्लाह। छा ॿुधायां मौजज़ा मिठड़े मोहम्मद मीर जा। बेज़ुबान हैवान थी प्यासी पैगंबर पीर जा। ॿुधरियूं दा चूहियो दाई हलीमा जो सफ़ा मोहम्मद खे पायई थे मिड़ियूं 10 दफ़ा। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इश्क अरबियत लगी जुने नौ पट खीर जा। छा ॿुधायां मौजज़ा
मिटे मोहम्मद मीर जा दाई हलीमा जरी मुझे सोनी करीम के खड़ी वही उते तो हुजूर करीम जो बाप साईं अमर जे पेट में पाण करीम हुआ गुजारे विया वरी अल्लाह पाक उनके दुनिया ते जो यार करे मोकिलियो हजरत अब्दुल्ला जो भाव सगो हजरत अब्बास चओ सुभान अल्लाह वो राविया खुद तब में ख्याल थो त दाई हलीमा मुझो भाटियो खड़ी वई यतीम भाटियो खड़ी मुझे भाव की निशानी खड़ी वई आ मां छो न चढ़ी रसूलुल्लाह के ॾिसी था अचां पंहिंजे मिठे भाइटे मिठे महबूब मोहम्मद करीम के हजरत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु उठ ते चढ़ियो कंदो 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 दाई हलीमा वटि अची पहुतो दाई हलीमा हजरत अब्बास के मानी खाराई खीर पिया खिदमत कई हुजूर से नंढड़ा बंधड़न में बधल सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह इहा कम जी ना बुझायो से बार के बदबो न बंधणे में तव्हां लाड़के वारा बंधणो जानो था न हजरत बीवी दाई हलीमा हजरत अब्बास के इशा को खाराए पियारे हिकड़े पासे खट सुम्ही पिया हेॾो नबी सही सुता पिया हेॾो दाई हलीमा हजरत अब्बास जो खुद चवण आहे हेॾे हारियो हजरत अब्बास जो खुद चवण आहे त आधी रात जो मुंहिंजी अख जो खुली जो ॾिसां त चंड कमल ॾखण पियो वञे उत्तर पियो वञे कमल ओभर पियो वञे त कमल ओभर वञे समझ में ॻाल्हि न आई मूं ईअं सोचियो त को ज़िलज़िलो मूं ईअं सोचियो त ज़मीन का लोॾे थी अलाए क्या थी अचे छा दिल में चम त भला ॿियो त पियो त वञी खणा हादसे वारी टाइम ते पंहिंजी प्यारी शइ नज़र ईंदी आहे हज़रत अब्बास तो फरमाए तताओ थियुसि ड्रोड़ पातम जाॾे नबी करीम सुता पिया त खणा छो थी ज़मीन लोॾे पई आसमान ते चंड छो होॾे भॼे अब्बास नथा ॾिठुसि अञा जो निहारिया त नबी सही जी आंगुर मथे थी पई आहे जाॾे इशारो पियो करे सभई चओ सुभान अरे चांद जाता उधर उंगली उठाते महद में चांद झुक जाता उधर उंगली उठाते महद में क्या ही चलता था इशारों पर नूर का क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का अगर सोचे जब मुझे नबी करीम जी बुते नजर पई आंगुर खणी हेठि कयूं त चंड पंहिंजी ते बीही वियो या ॻाल्हि आई वई 6 महीना हज़रत अब्बास बदर वारी जंग वारे खां अॻु में बज़ाहिर मुसलमान थियो हो पर हुनखे जा माइट ज़बरदस्ती वठी आया हा पोइ इज़हार मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी उम्र कम 57 साल आहे चओ सुभान अल्लाह जमल मुसलमान नबी पाक जे आॾो मुंहिंजा सोहणा दिलबर नबी पाण मूंखे उहो अॼु अहिड़ी ॻाल्हि आहे उहो अॼु बि नथो विसरे हलीमा जे घर में सुतल हो मेहमान
आधी रात जो चंड हेॾे होॾे अवांजी आंगुर पियो हले इहो वाक़ियो मूंखे याद ज़ोर सां सुभान अल्लाह इहो वाक़ियो मूंखे हज़रत अब्बास के हां से यार उम्र 10 महीना हुई 6 महीने के 57 साल में की याद हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चाचा एक महीनो 2 महीना 3 महीना 4 महीना 5 महीना 6 महीना या मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम ओ अंबड़ जे पेट में हूंदो अञा अंबड़ मूंखे ॼणियो कोन्हे कुदरत जो कलम वहाईंदा उन कलम जा चिचराट मां अंबड़ जे में ॿुधा जेके अॼु बि याद आहिनि सभई जो सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त वॾो मर्ज़ जेको अथव न मर्ज़ अथव मां जहिड़ो आहे असां वांगुरु खाईंदो हो पर जंहिं चयो त मुंहिंजो असां नबीअनि जहिड़ो बि तव्हांजो छा ख़्याल आहे असांजो नबी नबीअनि असांजे मुस्तफ़ा जो नबूअत में रिसालत में मुश्तरक आहिनि लेकिन शान में मुंहिंजो नबी सभिनि जो सरदार आहे सभिनि इमाम जेकॾहिं हर माण्हू खे ॻाल्हि सम्झ में अची वञे नबी त पोइ इंशा अल्लाह ताला बची पवंदा पर पाण जहिड़ो चवण जो हिनखे उन शैतान जे चवण ते नबी पाण जहिड़ो मलफूज़ात शरीफ में ॾेखारिया मुर्शिद रोज़ घड़ी अल्लाह फरमायो आहे त जेको छा ॾाढे चओ त मां पूरी ॻाल्हि कयां मुर्शिद खे बशर उहो फैज़ खां महरूम बशर चवण सां मुर्शिद सां बराबरी थी पई त पोइ फैज़ खां महरूम आहे पोइ जेको न मुर्शिद फैज़ खां महरूम ऐं जेको नबी चओ ईमान ॾाढो चओ पोइ छा खां महरूम आहे ईमान खां महरूम आहे अल्लाह ताला ईमान दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांजो ईमान सलाम पढ़ो मां आयत जी माना पूरी कयां सल्लल्लाहु या सल्लम आलमन बुजुर्गन त हज़रत अब्बास वारे वाक़े में तारीख़ सां हेॾे होॾे छो पियो हले उलमा लिखनि था औलाद असांजूं धीअरूं मिटी जा ठहियल आहिनि रांदू को बि मिटीअ जो हूंदो आहे प्लास्टिक जो हूंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो खिलौनो आहे ज़ोर सां तबारक व तआला जल जलालुहु मुंहिंजे हबीब करीम जो शान सुभान अल्लाह हाणे अचो कोई आयत ॾे फिरी हलूं अल्लाह
मुबारक घणी ही 53 साल घणा साल ऐं 10 साल 53 साल वारी उम्र में महबूब करीम जे बाबरकात जो जमल चर्चो शुरू थियो त ही पुतन खे नथो मञे हिकड़े अल्लाह जी ॻाल्हि तो करे। उन टाइम ते मके जे शहर जो हिकिड़ो रईस हो उमैया बिन खल्फ जो नालो हो ऐं दुश्मन इस्लाम जो ऐं नबी पाक जो जानी दुश्मन हो। ऐं हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला मंडीअ मां पंहिंजो नौकर बनायो हो। तव्हां अॼुकल्ह बकरी वठंदा हो, रिढ वठंदा हो, उठ वठंदा हो, ॿियूं वठंदा हो पिड़ीअ तां। ई मके इलाइक़े पिड़ीअ ते माण्हू विकामंदा हुआ। बिलाल वीचारो बि ईअं कंहिंखे हथ अची विकामंदो। उमैया बिन खल्फ जे वर चढ़ी वियो। उमैया खां बाग जो पाणी भराईंदो हो, उठनि खे घर जो कमकार चवंदो कंदो। तो हिकिड़े ॾिहाड़े बिलाल जे कन ते जवान थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद करीम। ॻाल्हि कंहिंसां कई फैसलो कार सवेर लाहे पंहिंजे लाइ इन जवान दीदार करे अचा। उमैया खे ॿुधाई आहे कम थी वियो आहे, गाह बि थी वियो आहे, पाणी बि भरिजी वियो आहे, मूंखे कलाक थोरी मोकल ॾे मां थोरो ॼबू सिधो रसूलुल्लाह में आयो। अंबिया जे मथां नज़र पई त सुभान अल्लाह इस सूरत में जान आखा के जाने जहाना खां सच्ची रब दी शाना जिस शान तो शान सब बनिया। सुभान अल्लाह। बदरला मथे चमके नूरानी जुल्फ ते अख मस्ती ये बद भरिया। लड़कने वाला सुभान अल्लाह जोर। रुगो पीर मेहर अली को न करे असांजे सिंध जो सरताज भिडाई बि चवे थो तो अखियों में मल्हार अदा अखियों में मल्हार सूरत तो जी सब जग जोर सां सुभान अल्लाह कर आगाणी पहुंचे। अखियों में मल्हार सूरत तो जी सब जग सजदो फिलहाल पसी मुतल पर नूर निराड़ सूरत तो जी सब जगमायो। तव्हां हिकिड़ो दफ़ो चओ सूरत तो जी झूमी झूमी चओ त मज़ो अचे। सूरत तो जी सब जगमायो सूरत तो जी सब जगमायो। अखियों में मल्हार सूरत तो जी सब जगमायो। या पण जाम रात जो कुर्बान वञा भिटाई ता भिटाई मुस्तफा जो मीलाद तो बयान करे।
या पण जा मजरात जो क्रिया कुंदरा कोट कुफार क्रिया कुंदरा कोट कुफार सूरत तो जिया सब जग मोयो अखियों में मल्हार सूरत तो दी सब जग मोयो बाबा ठरो था ये को ठरे तो जोर सा सुभान अल्लाह चवे सभई जो सुभान अल्लाह जमल बिलाल जी नजर रसूलुल्लाह ते पई ते बिलाल दिल खसाए हुए तो हुजूर के चे क़िबला मुझो नालो बिलाल उमैया जो मां गुलाम आया पर तुझो नालो भी कलमो पढ़ण आयो आया मुसलमान था तो मुखे कलमो पढ़ाए पांजे उम्मत में दाखिल फरमायो हुजूर मुकी ॾिनो पाण फरमाते वॾे ज़ालिम जो नौकरा ऐं इहो ज़ालिम जॾहिं ख़बर पयसि त तूं मुंहिंजो उम्मती थियो आहे कलमो पढ़ी तोखे टुकड़ा कंदो तोखे छेव ॾींदो तोखे मारींदो तकलीफ़ ॾींदो तूं ग़रीब आहे सूर सही सघे अलाए कोन सहे हुजूर खे वापार कर सौदो कर पाण तूं ग़रीब मिस्कीन मूंसां सौदो ॾी कहिड़ो कंदे अर्ज कई के बिला सौदो ही कयो त दुनिया जा सूर मां थो खणा क़यामत जो बार तो मोहम्मद करीम ते साईं सौदो इहो कर सूर सहंदुसि सख्तियूं सहंदुसि दुख सहंदुसि इहे मुद्दे क़यामत जो बार तो थे बाबा असां गुनाहगारनि जो बार क़यामत में रसूलुल्लाह ते आहे या नाहे पर असां इनखे बार था चऊं मुस्तफ़ा ते इहो बार आहे ई कोन को मुंहिंजे हबीब करीम जे मुंहिंजा बुज़ुर्गो आंगुर जो इशारो आहे हुजूर क़यामत जे ॾियारो इशारो कंदो मौला हिनखे बि छॾ हिनखे बि छॾ अल्लाह जे हबीब जो इशारो थींदो वेंदो रब जन्नत जो दरवाज़ो खोलींदो वेंदो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा चवो बिलाल हाणे जो सौदो मूंसां करी थो त पढ़ ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़िबलान मूंखे सबक त ॾियारियो थी का नसीहत कर पाण भर में पढ़ो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद इहो सबक पचाए हुजूरन खे मेरा ॼाणाया हाणे वो कहिड़ो टाइम आहे जंहिं टाइम ते 360 बुत काफ़रनि ठाहे उनखे अल्लाह मञीदा 360 हुजूर पे चवेसि अहद छा माना अकेलो सभई चओ माना नई ॻाल्हि थी वई बिलाल के सबक नबी पाक ॾिनो हाणे मोटियो आयो उमैया चयसि अची हा चे हा चे घोड़े के द पानी पियार घोड़ो छोड़े पियो चवे पियो अहद 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 मोटी आयो उमैया चयसि छा थो चवी चई अहद तव्हां चओ अहद अहद अरे वो अहद अहद छाजो मदो थी के कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद
बस देर कान के उनके लपाट वाहे के नहीं एड़ी लपाट ही जो बिलाल उचारणो फह करे पटे गिरी पियो अखे रत थी वई गाड़ी थी वई ऐं लतुन सां बुकुन सां वठियो खबरदार अज खां पोइ जे गाल इहा ॿुधम त पोइ मां मारे टुकर करे छॾींदोसां। बिलाल चवे तोड़ दे तू मेरियां हड्डियां सभी जोर सां सुभान अल्लाह। तोड़ दे तू मेरियां हड्डियां सभी दामने अहमद न छोड़ूंगा कभी दामने अहमद न छोड़ूंगा कभी। मुजादा सुबह जो मारे शाम जो मारे पानी बंद मानी बंद मुजादा तत्तल जमीन मक्के जीते सुमारे मथा सीने ते पत्थर रखे बिलाल जो वात मां जुबान बाहर निकरी अचे परियो कलमो जारिया अहद तमाम चओ बचार दहाड़ा सूरन में गुजरिया कुर्बान वञा मुझे महबूब जे गुलाम तां सिद्दीक अकबर जी उतां लंघियो चओ सुभान जोर सां सुभान अल्लाह। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु तां जमल लंघियो आ दोस्त अजीजो मुसलमान भाइरो ॾिठई त बिलाल ते ज़ुल्म थी रहियो आ। अबू बकर को जहिड़ो तहिड़ो कोन हो पंहिंजे कबीले जो सरदार हो। अॻिते वधियो वधी ऐं उमैये जे बाह खां झॻई बाह खण गरजे छा थो करी ग़रीब खे छो थो मारी हल हल मुंहिंजो गुलाम आ मुंहिंजो खरीदार थियल आ मां ज़रा कयां टुकड़ा कयां तुंहिंजो कुझु न वञे। हज़रत बिलाल खे न मार कुछ जमीन ॾे निहार कुछ अल्लाह ॾे निहार अल्लाह जी ज़ात बाबरकातन मज़लूम जो हिसाब वठंदी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे न ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायूं त मतलब बिलाल मां हथ कढी ऐं चवण लॻो एड़ी कस थी लॻई त खणी पैसा ॾे हे काहे में तूं बिलाल आयो तोखे मूं पैसा ॾेई वरितो आहे ॾोकड़ ॾेई वरितो आहे तोखे वणे थो त वठी वञ। हजरत अबू बकर सिद्दीक़ जो जुबान सां ॿोली लॻाए जेतिरा पैसा चवे एतिरे में बिलाल तोखां ख़रीद थो कयां पियो। हेॾे निहार जो हिकिड़ो गुलाम हो हजरत अबू बकर सिद्दीक़ जो जेको तमामु ख़ूबसूरत बि हुयो बहादुर बि हुयो अकुलमंद बि हुयो वापार में बाजार में वेंदो हो त लख कमाए ईंदो हो हुनखे गुर हो वापार जो। अबू बकर सिद्दीक़ वटि उहो कई माण्हू आया इहो गुलाम असांखे ॾे लख वठो 2 लख वठो 4 लख चवंदो बाबा मुंहिंजो क़ाबिल गुलाम आहे तव्हांखे छो ॾियां पर इत्तिफ़ाक़ सां हुयो उहो मजूसी हुयो बाबा मुसलमान हो। अबू बकर सिद्दीक़ जो गुलाम जरूर हो पर मजूसी हो। हाँ ॾींदो पर छो न शर्त अहिड़ो रखां जो बिलाल छुटे ॻाल्हि रहिजी वञे कंहिं माण्हू पे चओ न अबो वठो बाज़ार में पढ़ो बि ॾेई माण्हू बेहया पीउ थो विकिणी चए हा कहिड़ो ॾोह चए पीउ विकिणबा थोरा चए अबे जी क़ीमत कंदुसि जेको वठंदो ई कोन भी ये तो मां बिलाल जी कीमत कयां जो वठंदो ई अबू बकर कोन। हज़रत सिद्दीक़ अकबर खे चई त भला ठीकु आहे जे हर गुरू तोखे शौक़ आहे त बिलाल मां ख़रीद कयां त तो वारो गुलाम मूंखे ॾे ऐं बिलाल वठी वञ। जे ख़्याल में त न कंदो पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ फरमायो सौदो मूंखे क़बूल आहे पर जे इन जे मथां उतर वठी तब ॾियण लाइ तैयार आहियां। उत्तर समझो था छाखे चवंदा सरो बदल शइ जेका ॾिबी वठबी आहे न पोइ उन खां मथकी पैसा मथे ॾिबा आहिनि। अब गऊं के पतो जे गऊं खे गऊं ॾिस पर तोखे 1000 रुपयो घुरी ॾिस इनखे असां सिंधी में उत्तर चवंदा आहियूं।
हजरत अबू बकर सिद्दीक़ फरमायो उत्तर चवी त बजाए कि न बस उत्तर न खपे बिलाल तोखे आयो तो वारो गुलाम मुखे दे बदर सौदो आहे। अबू बकर देर न कई पाजे गुलाम खे वठी आयो वठी उमैया जे हवाले कई हजरत बिलाल जी बाह वठी कि हाणे मूं वारो गुलाम तोखे आयो बिलाल खे मां वठो थो वञा तो उमैया चयो बी ॻाल्हि त ठीक केड़ी कि अॼु मूंखे ख़बर पई आहे त तूं चरियो थी वियो आहे अॼु मूंखे ख़बर पई त तूं चरियो थी वियो आहे। सिद्दीक़ अकबर फरमायो कीअं चयो तुंहिंजे गुलाम जी क़ीमत लखनि खां मथे आहे 100 गुलाम बिलाल जहिड़ा ॾिजनि त बि तुंहिंजो गुलाम क़ीमती आहे पर तो बिलाल वठी पंहिंजो गुलाम मूंखे ॾेई छॾियो आहे इन मां मालूम थियो त तुंहिंजो अकुल कमु छॾाए वियो आहे। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बाह में हज़रत अबू बकर जो हथ आहे पाण उमैया बिन खल्फ खे फरमाता बेवकूफ़ मुंहिंजो दिमाग़ कमु करे थो ॻाल्हि ॿुधो मूं तोखे पंहिंजो गुलाम त ॾिनो आहे पर इहो जहन्नमी आहे तोखां मूं मुस्तफ़ा जो गुलाम उम्मती जन्नती ख़रीद कयो छा ॾिनो त मां ज़ोर सां ॻाल्हायो छा ॾिनो त मां जहन्नमी छा ॾिनो त मां दोज़खी ॾिनो त मां तोखे मूं दोज़खी ॾिनो आहे ऐं तोखां मां जन्नती वरितो आहे। बेवकूफ़ तूं आहे मां बेवकूफ़ कोन आहियां मालूम थिए थो त जेके इश्क़ मुस्तफ़ा वारा आहिनि अकुल उन्हनि जो सलामत आहे। बिलाल खे वठी सिधो रसूल वटि आया हुज़ूर खे जेके बिलाल खे हेतिरा पैसा ॾेई आज़ाद करे आयो आहियां महबूब छा फरमायोसि हिरणे हार जो लाड़काणे वारा थोरो दिल खे हाज़ुर रखी ॿुधजा सुभान अल्लाह चओ त ॿुधाए या रसूल अल्लाह बिलाल आज़ाद कराए वठी आयो आहियां नबी करीम फरमाया केतिरी रक़म भरी अथी मूंखे ॿुधा त मां मोहम्मद करीम बिलाल जे ख़रीदारी में अधु मां तोखे ॾियां अधु तूं भर मां बि बिलाल जो ख़रीदार आहियां। वाड़े बिलाल तो जो शाम जो जहान खरीदार मुस्तफा जो बणजे ऐं महबूब करीम चवे त हिन गुलाम खे मां ख़रीदण वारो आहियां। अबू बकर कहिड़ी वर्दी ॾिनी या रसूल अल्लाह अबू बकर बि अव्हांजो अबू बकर जो माल भी अव्हांजो बिलाल भी अव्हांजो मुंहिंजो घर बच्चा ॿार भी अव्हांजा ऐं ख़ुदा जा हबीब मुंहिंजी बिल्कुल धार कान्हे का हुज़ूर फरमाईंदा हा मा नफ़अनी मालुन इल्ला माल अबी बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर जी मशहूर हदीस आहे पाण फरमाईंदा मूंखे कंहिं जे माल एतिरो नफ़ो कोन जेतिरो अबू बकर जे माल नफ़ो ॾिनो ऐं हुज़ूर ईअं बि फरमाईंदा हा त दुनिया वारा थोरा एहसान मां सभिनी जा लाहे पर अबू बकर जो थोरो क़यामत में अल्लाह लाहींदो। बिलाल जो शान इहो थी चओ सुभान अल्लाह महेसर छा थो चवे छा बिलावल छा करम थकिजी पियो न सुभान अल्लाह छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुझी सखा वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे करे अज तार बेड़ो तरियो मुझा मिठा बेड़ो बेड़ो तरे वया न कंहिंजो बेड़ो तरे सबत मथे खणो अॼु ज़ोर सां अॼु तार बेड़ो
लगा गम दर मरियो मुझा तुझे करे। हाणे बिलाल ताज़ा थी वियो, तो ॿुधी मां ॿुधी हुन ॿुधी हुन ॿुधी, सॼे मके में ॻाल्हि मशहूर थी वई त हेॾी वॾी रक़म ॾेई अबू बकर बिलाल कयो। बिलाल में तो को हुनर ही कोन्हे, बिलाल में तो ज़ाहिर को कमाल ही कोन्हे, बस रुगो उठ चारे उठनि जो पानी पीआरे। हेॾो वॾो नौकर कम वारो उहो ॾेई बिलाल वठी आयो। जेतिरा माण्हू ओतिरा वात। छा चवण लॻा माण्हू त पक बिलाल जो अबू के को थोरो हूंदो। ॻाल्हाए बाबा बिलाल जो अबू बकर ते अॼु उहो थोरो अबू बकर लाहे हुनखे आज़ाद कयो आहे। जो एॾी रक़म ॾिनी पक अबू बकर थोरो बिलाल जो लाथो आहे। ॾोकड़ बि इन्ही जे लाइ ख़र्च कया अथई त बिलाल जो थोरो लाहियां। घर घर में, ओताक में, बागन ते, खूहन ते, घिटीअ में, दुकाननि ते इहा ॻाल्हि पई हले त बिलाल जो थोरो हो अबू बकर ते, अबू बकर थोरो लाथो आहे आज़ाद करे। जमल पूरे मक्के में ॻाल्हि हली त अल्लाह ताला क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई। चओ सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वसयुजन्नबुहल अतक़ल्लज़ी योती मालहू यतज़क्का। जेको सभिनी में वधीक तकिया ओ इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम खां परे कयो वेंदो। चओ सुभान अल्लाह। अल्लज़ी यूती मालहू यतज़क्का। जेको माल ख़र्च करे थो त मां पाण खे बि पाक कयां ऐं माल खे बि पाक कयां। वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा। अल्लाह ताला फरमाए थो मां अर्शन खां शाहिदी थो नाज़िल कयां त कंहिं बि माण्हूअ जो अबू बकर ते थोरो न आहे। छा अबू बकर ते कंहिंजो बि इल्ला बितिग़ा वजह रब्बिहिल आला। हुन जेकॾहिं बिलाल खे आज़ाद कयो आहे त ख़ुदा जे रज़ा जे करे आज़ाद कयो आहे। वलसौफ यरज़ा। इंशाअल्लाह ताला क़यामत में ॾिसंदो मां रब कीअं थो अबू बकर सिद्दीक़ खे राज़ी रखां। ये सबूरियूं आयतूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी शान में में लथियूं हन, जेको मुंहिंजा दोस्त इंशाअल्लाह ताला मोमिन क़यामत ताईं पढ़ंदा रहंदा। इन्हीअ जे करे हो हमरा क़ुरान तो हथ खयो वेठा जे क़ुरान खे मञणो थो पए पोइ अबू बकर जो शान मञणो थो पवे। तंहिंजे करे मूर्गो ई क़ुरान हथ खणी आ। दुआ कर तो असांखे अल्लाह ताला क़ुरान ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सैयद अबू बकर सिद्दीक़ जेड़ा खुदा ताला फरमातो वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा। कहीं जो बि अबू बकर ते थोरो कोन्हे इल्ला इब्तिग़ा वजह रब्बिहिल आला। जेकॾहिं बिलाल अबू बकर ख़रीद त खुदा जे रज़ा जे लाइ ख़रीद करे आज़ाद कयो। अल्लाह सी शल तव्हांखे असांखे सोने सिद्दीक़ जी मोहब्बत नसीब फरमाए। खुदा तबारक व तआला जेके हिकिड़े आया हो सभिनी खे खुदा मदीने जो दीदार कराए। जेकॾहिं तव्हांजे घरनि में बीमारी आहे त खुदा तव्हांजो बीमारियूं दूर फरमाए। जेकॾहिं तव्हांजो रिज़्क़ रोज़ी आहे त खुदा तव्हां असांजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमाए। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे पंहिंजे बचनि जूं ख़ुशियूं नसीब फरमाए। अल्लाह सी शल तव्हांजे सदके मूं गुनहगार जी ही हाज़िरी क़बूल फरमाए। मूंखे बि दुआ कयो, मुंहिंजे बचड़नि खे बि दुआ कयो। अल्लाह करे ज़िंदगी गुज़री वञे मां त चाहींदो हां त हुज़ूर जो शान ॻाईंदे 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 शान बयान कंदे जेकर दुनिया मां लाॾाणो थी वञे। अल्लाह पाक जल जलालू अमन वालो तव्हां लाड़काणे वाल खे बरकत वारो बनाए। असांजे दोस्त ही जलसो अज़ीम शान रखियो आहे। अल्लाह ताला खां दुआ है खुदा हुनजे माल में ईमान में बचन में बरकतूं फरमाए।
वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।